नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पाकिस्तान में कोरोना केसिस में तेज़ीअ सां घटिताई अचण लॻी। 24 कलाकनि दौरान आकारी केसिस जी शरह 3 महीननि जी घटितरीन सतह ते रिकॉर्ड कई वई। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे 11 मरीज़ फ़ौत, हयाती विञाईंदड़नि जो अंगु 28,152 थी वियो। 689 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान आकारी केसिस जी शरह 1.62% रही। नैब चेयरमैन के रिटायर थिए 4 ॾींहं गुज़री विया, पर हुकूमत नए नैब चेयरमैन जी मुक़ररी लाइ अपोज़िशन सां मुशावरत नाहे कई। हुकूमत मौजूदा चेयरमैन खे ताहयात रखणु चाहे थी। हुकूमत जो महांगाई ख़तमु करण ते को बि ध्यानु न आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खक़न अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। कराची में AVLC पुलिस जो अज़ीज़ भट्टी पार्क वेझो बैनल सूबाई कार लिफ्टर्स गैंग सां मुक़ाबिलो। 3 ज़ख़्मी जवाबदारनि समेत 4 फुरू गिरफ़्तार। SSP बशीर अहमद बिरोही मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में इक़बाल पंवर, दिलावर बिरोही, अख़्तर अली खेरी ऐं इल्ताफ़ हुसैन जट शामिल आहिनि। जवाबदार गाॾियुनि जी चोरी ऐं मंशियात जे केसिस में मुलविस आहिनि। गौसपुर भरिसां ॻोठ गढ़ी लाड़ो इंडस हाईवे ते 2 तेज़ रफ़्तार कारुनि में टक्कर। 1 औरत फ़ौत थी वई, 1 औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती औरत जी सुञाणप कविता कुमारी तौरु थी। आकाश कुमार ऐं संदसि माउ जी हालत नाज़ुक, सखर अस्पताल में इलाज हलंदो। कंदकोट भरिसां बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फ़ौत थी वियो। ॻोठ मीर हेबत ख़ान बाचकाणी में नौजवान निसार अहमद मीराणी घर अंदरि मोटर ठाहे रहियो हो त खेसि करंट लॻो। दरिया खनमरी में बस स्टॉप ते ख़ासि अली बिरादरी जी 2 धीरुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो, लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। धीरुनि पारां धारदार NC दाख़िल कराई वई। मदई जी भरिसां ॻोठ पंवर पलेजा ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी चढ़ाई। पुलिस एहलकार सर्च ऑपरेशन बहाने घरनि अंदरि दाख़िल। औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तौरु तशदुद। पुलिस 5 ॻोठाणनि खे खंभे हणे जातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। मुतासिरनि जो एहतिजाज। पुलिस मूजिबि बिरोही बिरादरी जे 4 ॼणनि जे क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई। शक जे बुनियाद ते कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। ऐं वालारियल कश्मीर में भारत तरफ़ां रियासती दहशतगर्दी जो सिलसिलो जारी। वधीक 3 कश्मीरी शहीद थी विया। कश्मीर मीडिया सर्विस मूजिबि क़ाबिज़ भारतीय फोर्सिस ज़िले शोपियां में सर्च ऑपरेशन जी आड़ में 3 कश्मीरियुनि खे शहीद करे छॾियो।